बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कल्याण के मेहमान से गड तहां मेज़बान अल्लाह बख्श कुंबर हाज़ुर खिदमत है। नाज़रीन मोहतरम, अज असां सां गॾु जेका शख्सियत मौजूद है वो आलमी शख्सियत है, आम इंसान पार्टी जा पाण चेयरमैन आहिनि, हू सिंध खां ॿाहिरि अमेरिका में रही करे सिंध के मसइलनि ऐं दर्दनि ते तमामु घणो हू ॾुखारो भी है, उन लाइ हर वक्त जदोजहद भी कंदो रहे तो। हुन जी हिकिड़ी ख्वाहिश ऐं ख़्याल है त अहिड़ी खुशहाली हुजण खपे सिंध जी जेका अमेरिका या सुधरियल मुल्कनि में है। उन लाइ उन तंज़ीम भी ठाही है, उन पार्टी के भी हलाइनि पिया। असां सां गॾु मौजूद आहिनि सतार मङणार साहब। अस्सलाम वालेकुम सतार साहब। वालेकुम सलाम साईं। सतार साहब प्रोग्राम में भली कार। वॾी महिरबानी। अवां जी वॾी महिरबानी, अवां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। सतार साहब, सिंध जे मसइलनि ते अमेरिका में वेही करे उतां खां तव्हां सियासत कयो था, उतां खां पार्टी हलायो था, इहो सभु कुझु तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त सिंध लाइ जेको आहे उते वेही करे ऐं सियासत कजे? साईं, ॻाल्हि इहा आहे जे सिंधी माण्हू आसमान ते बि पहुची वञे या चाहे मूंखे त इहो बि आहे त जेके सिंधी माण्हू जन्नत में हूंदा उहे बि जन्नत में वेही करे सिंध लाइ ज़रूरु सोचींदा हूंदा ऐं अलाह साईं खे चवंदा त असांजी सिंध खे हमेशह सगारो रखजांइ। थो हर कंहिंखे असां बि ॿाहिरि रहूं था, किथे बि हुजूं, पर सिंध सां जुड़ियल आहियूं ऐं सिंध में ई साह अटकियल हूंदो आहे। अच्छा, सिंध जा कहिड़ा अहिड़ा इशूज़ मसइला अव्हांखे वधीक नज़र अचनि था जेके तव्हां चाहियो था त उहे सियासत जे ज़रिए हल थियणु खपनि? सभ खां पहिरियों वॾे में वॾो जेको हींअर असांखे क्राइसिस आहे उहो इहो आहे रोज़गार जो, त माण्हुनि खे रोज़गार ॾियूं। ऐं इहो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त सिर्फ़ु सिंध जे नौजवाननि खे मायूस न थियणु खपे त इहो सिर्फ़ु सिंध में प्रॉब्लम पियो रहे, पूरी दुनिया में हींअर प्रॉब्लम पियो हले। जेका महांगाई असां अमेरिका में 32 सालनि खां रहां थो, अॻे जेका शइ असांखे $1 में मिलंदी, अॼु जे ॾींहं में उहा $10 में असांखे मिले थी। त मतिलबु इन जो इफेक्ट जेको कोविड खां पोइ पूरी दुनिया खे पियो आहे, सिर्फ़ु सिंध खे न पियो आहे। पर छा आहे जे दुनिया जी जेका गवर्नमेंट आहे, दुनिया जा जेके हुकुमरान आहिनि, उहे इन्हनि शयुनि ते कंट्रोल करे विया आहिनि। असांजा बि ट्राई कनि पिया जेके कंट्रोल करण जी, पर छा आहे जे असां वटि उहा टेक्नोलॉजी, असां वटि उहो एक्सपीरियंसफुल माण्हू कोन आहिनि, सिंसियर माण्हू तमामु घणा घटि आहिनि। असांजी हिकिड़ी वॾी प्रॉब्लम आहे त हिते माण्हू सिंध लाइ ऐं अवाम लाइ घटि सोचींदा आहिनि, पहिरीं पंहिंजे घर लाइ सोचींदा आहिनि। इहो न थियणु खपे, पंहिंजे घर सां गॾु गॾु ॿियनि जे बचनि लाइ सोचणु खपे। अच्छा, अमेरिका में जेके बल्दियाती निज़ाम आहे उन जा इंतज़ामात ऐं हिते जेके इंतज़ामात आहिनि, इहो इंतज़ामी नाअहली खे तव्हां कीअं था भेट कयो? ॻाल्हि इहा ॾिसो न, तव्हां सिज ऐं चंड खे त नथा मिलाए सघो न, लाज़मी ॻाल्हि आहे। हाणे उहो हिकिड़ी मोस्ट मॉडर्न अमेरिकन जेका असां कंट्री आहे, सिस्टम आहिनि, पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि ऐं एजुकेशन जो रेशियो जो वधीक आहे। असांखे अञा थोरो टाइम लॻंदो, पर यकीन ॼाणो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं 30 साल अॻे असां सिंध छॾी ऐं अॼोकी सिंध खे जेको असीं ॾिसूं था, सिंध में मायूसी हेॾी कोन्हे। सिंध वरी बि 3 ॿियनि सूबनि खां बहितरीनु वञे पई, जंहिंजो तव्हांखे आउं हींअर नंढिड़ो मिसाल ॾियां। पंहिंजो एबी साहब आहे, तव्हांखे एबी दोस्त हुयो असांजा, इन करे तव्हांखे एबी करे सघंदो आहियां। त एबी साहब छा चवंदा आहिनि, इन जो ताज़ो तव्हांखे मिसाल ॾियां त CSS में ॾिसो त हींअर पूरे मुल्क में सिंध खां वधीक जेके कैंडिडेट आहिनि। ऐं ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त आम इंसाननि जा ॿार पिया थियनि, कोली, भील, मेंगवार ऐं हारी, इन्हनि जा ॿार जेके से पढ़ी अॻियां दरावड़ नसुल। हा, त इहा हिकिड़ी सुठी मुसबित सोच आहे ऐं तब्दीली आहे, त हक़ीक़ी तब्दीली इन खे चइबो आहे। बाक़ी फटाकनि वारी तब्दीली आहे, हाल त तव्हां ॾिसी वेठा आहियो। अच्छा, अमेरिका जी सोसाइटी में उते तबक़ाती निज़ाम न आहे, जीअं हिते ज़ातियुनि जो, बिरादरियुनि जो, सरदारी निज़ाम, अमीर ग़रीब जो, ऐं उहो फ़र्क़ु उते न आहे। त छा सिंध जी जेका पोइते हुजण जी इन्हनि शयुनि जो बि अमल दख़ल आहे? एबी साहब, अगेन आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदुसि त पोयां तव्हीं 30 साल या 15 साल या 20 साल पहिरीं हलिया वञो त सिंध में जेके मङणहार हूंदा हुआ या कुंभर हूंदा हुआ या कोरी हूंदा हुआ या मेंगवार, भील या लोहार, इहे पंहिंजी ज़ातुनि ॿुधाईंदे वीचारा तकलीफ़ वेंदा। पर हाणे ॾिसो दुनिया एॾी मॉडर्न थी वई आहे, एॾी शइ थी वई आहे, तव्हांजे साम्हूं हिकिड़ो मङणार जो ॿाहिरि अमेरिका में वेठो आहे ऐं फ़ख़ुर सां चए थो तव्हां मङणार आहियां, कोली चए थो कोली आहियां, मेंगवार चए थो मेंगवार आहियां। त इहे सोच हाणे
चेंज थिए पई उहो पोएं दौर जो जेको सो हिकिड़ो असांजो भटकियल सोच हुई ऐं हिकिड़ो निज़ाम हो जंहिंमें न्यू जनरेशन हाणे हिननि ॻाल्हियुनि खे कोन थी फॉलो करे न्यू जनरेशन चए थी बाबा असांखे वी डोंट केयर की केरु आहियूं असीं या छा आहियूं असांखे रोज़गार ॾियो असांखे बेटर लाइफ ॾियो ऐं जंहिं ते ऑनेस्टली स्पीकिंग तव्हां सच ॿुधायां त जेकॾहिं टिनि ॿियनि सूबनि जी तव्हां भेट करियो था त उन जे मुक़ाबले में सिंध जी गवर्नमेंट मुंहिंजी नज़र में कमु सुठो करे रही आहे ऐं अॻियां बि हुननि खे वधीक सुठो करणु खपे बाक़ी अल्लाह करीम आहे। अच्छा तव्हांजी जेका आम इंसान पार्टी आहे उन जी सिंध में वर्किंग की पई हले तमामु घणी बहितरीनु पिए थिए असां हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट ॾिनो आहे त आम इंसान जंहिं ॿार वटि टैलेंट त आहे तइलीम त आहे पर हुन वटि वीचारे वटि जेको सो का सिफ़ारिश कान्हे को हुनजो बैकग्राउंड अहिड़ो स्ट्रांग कोन्हे त जिन जो बैकग्राउंड स्ट्रांग कोन्हे जिन वटि सिफ़ारिश न आहे उन्हनि लाइ असां हिकिड़ो इहो प्लेटफॉर्म ठाहियो आहे त बाबा अॻियां अचो अल्लाह करीम सुठो थींदो इंशाअल्लाह ताला। अच्छा तव्हां जेको पंहिंजे अबाणे ॻोठ में या शहर में मातली में जेका हॉस्पिटल ठाराए रहिया आहियो उतां जे माण्हुनि जी ख़िदमत लाइ इहो तव्हांजे ख़्यालु कीअं आयो त उते अस्पताल जी जेका आहे उहा ज़रूरत आहे? असांजी ॻाल्हि इहा त ॾिसो जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त असीं खणी किथे बि रहूं असांजा रूट्स ऐं असांजो जेको साह सिंध में अटकियल हूंदो आहे इहे शयूं सभु दुनिया जूं पैसा वैसा सभु हिते छॾींदो पैसा जेकॾहिं माण्हू गॾु खणी वञे हा त कफ़न में कीसो हुजे हा त जॾहिं कफ़न में कीसो ई न आहे त पैसनि खे उन्हनि पैसनि मां कोशिशि करे ॿियनि माण्हुनि जी ख़िदमत करे जेतिरो थी सघे ओतिरो कजे मुंहिंजी इहा कोशिशि आहे त आउं इनशाला अमेरिका मां नई टेक्नोलॉजी जा इक्विपमेंट्स मेडिकल जा खणी अचां नयूं सुठियूं दवाऊं खणी अचां ऐं असां इनशा ताला अनक़रीब पूरे सिंध में हिकिड़ी फ्रेंचाइज़ फार्मेसी जी इंट्रोड्यूस कराइण वारा आहियूं जंहिं उन फार्मेसी जी ब्यूटी इहा हूंदी त उहा चाहे नंढड़े ॻोठ में हुजे या वॾे ॻोठ में हुजे पर उहा 24 कलाक खुलियल हूंदी त जीअं कंहिं ग़रीब माण्हू खे हींअर तव्हां सिंध जे चंद शहरनि खे छॾे हैदराबाद कराची खे छॾे वञो त 9 बजे खां पोइ तव्हांखे का फार्मेसी कोन थी मिले पर असीं इहा जेका अमेरिकन स्टाइल हिकिड़ी तमामु घणी फज़ीलत वारी हिकिड़ी चेन खणी पिया अचूं जेका चेन चाहे उहो नंढड़े ॻोठ में हुजे या वॾे शहर में हुजे पर हूंदी 24 कलाक खुलियल ऐं कोशिशि कंदासीं त असां हुन में डिलीवरी सिस्टम बि ठाहियूं था त जीअं माण्हुनि खे घर वेठे बि असां दवाऊं डिलीवर करियूं। अच्छा तव्हां आम इंसान पार्टी जे चेयरमैन जी हैसियत सां सिंध अंदरि मौजूदु सिंधी माण्हू ऐं सिंध खां ॿाहिरि रहंदड़ जेके सिंधी आहिनि उन्हनि खे छा पैगाम ॾींदो? उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त महिरबानी करे सिर्फ़ु नौकिरियुनि ते न आसिरो रखो नौकिरी सिर्फ़ु तव्हांजो फैमिली पालींदी ऐं कारोबार जेको आहे जेको तजारत आहे जीअं पाण सगुरन हज़ूर पाक असलम जिन बि कई हुई उन में वॾी बरकत आहे कारोबार जेको आहे तव्हांजो नसलूं पालींदो ऐं नौकिरी जेको आहे सिर्फ़ु तव्हांजी फैमिली पालींदी ऐं रोज़ानी तव्हां हर महीने हैंड टू माउथ हूंदा इन करे सिंधी नौजवान खे कारोबार जी तरफ़ अचणु खपे कारोबार में वॾी बरकत आहे। अच्छा तव्हां लाइ हिकिड़ी ॻाल्हि काफ़ी मशहूरु आहे समूरनि दोस्तनि जेके बि अमेरिका आया आहिनि त ستار मङणھار साहिबु उते पंहिंजे घर खे ओताक तौरु हलाईंदो आहे सभिनी जो आदर भाव कंदो आहे एयरपोर्ट खां वठी घर ताईं त अमेरिका में रही करे उन सोसाइटी में जिते नौकर रखण जो कानून जेको आहे इहो आहे त नौकर नथा रखी सघो इन शइ खे तव्हां कीअं था हलायो? सर इहा मूंखे अलाह साईं हिकिड़ी वॾी नवाज़िश ऐं महिरबानी कई आहे जे 32 सालनि में को अहिड़ो हफ़्तो न आहे जंहिंमें मूं वटि महिमान न हुजनि 32 साल अॻे जॾहिं असां वियासीं अमेरिका त असांखे केरु सिंधी ॻाल्हाइण वारो बि न मिलंदो हो हाणे त जेकॾहिं मुंहिंजे शहर ह्यूस्टन में तव्हां ईंदो त ह्यूस्टन में तव्हांखे ईअं लॻंदो जो तव्हां सिंध में वेठा आहियो उते हर ॿिए ॾींहुं टे ॾींहुं कंहिंजी शादी हूंदी आहे कंहिंजी मुरादी कंहिंजो उतां कचहरियूं ऐं बिल्कुलु सिंध वारो माहौल आहे त उहो अचनि था त असां उन्हनि खे गाइडलाइन ॾियूं था कंहिं हिकिड़े खे सुठी गाइडलाइन मिली थी वञे त वरी 7 ॿिया माण्हू घुराए थो वठे त जहिड़ो हाल आहे उहो सिंधियुनि जी ख़िदमत करियूं पिया ऐं कंदा रहंदासीं सिंध जी ख़िदमत कंदा रहंदासीं दुआ करियो। वॾी महिरबानी साईं ستار मङणھار साहिबु तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं सिंध लाइ तव्हां उते बि अहिड़ा ई जज़्बा रखो था जेको हितां जो माण्हू आम रखे थो ऐं उहो चाहे थो त सिंध में हिकिड़ी ख़ुशहाली अचे ऐं तब्दीली अचे ऐं ईअं ई सिंध खे तब्दील करण लाइ अहिड़ा ई ज़हन जेके आहिनि उहे हक़ीक़ी ख़ुशहाली ॾांहुं वठी वञी सघनि था। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।